हेलो गाइस, अॼु असां पढ़ंदासीं मॉडल वर्ब्स में शुड जो इस्तेमालु। आसान सिंधी में शुड खे असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, उन जो यूज़स कीअं आहे ऐं कहिड़नि जुमलनि में उनखे असां इस्तेमालु कंदा आहियूं, उहो अॼु असां पढ़ंदासीं। शुड खे जुमले में इस्तेमालु करे असां फ्लूटली एंड कॉन्फिडेंटली इंग्लिश ॻाल्हाए सघूं था। उनखे सम्झण लाइ, उनखे सिखण लाइ मुंहिंजे हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसजो त शुड जो इस्तेमालु कहिड़नि जुमलनि में कयो वेंदो आहे, उहो अॼु असां मुकमल सिखंदासीं। हाउ टू यूज़ शुड इन इंग्लिश। इन दिस लेसन यू विल लर्न द फॉर्म ऑफ शुड, द डिफरेंट यूजेस and meanings. If you want to understand the basic of English grammar to speak English fluently and confidently, this video lesson is helpful to everyone who wants to learn English in Sindhi. असां इन जो मक़सदु आहे त तव्हां जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो खे चङी तरह ॾिसंदा ऐं सम्झंदा त तव्हां आसानीअ सां शुड जो इस्तेमालु सिखी वेंदव। इन जे लाइ आख़िर ताईं मूंसां गॾु रहो ताकी शुड जो तव्हां बहितर नमूने इस्तेमालु सिखी सघो। सभिनी खां पहिरीं असांजो जेको फस्ट यूज़ करण खां पहिरीं असां उनजी फॉर्मेशन ॾिसूं, तव्हांखे फॉर्मेशन तौर बि यूज़ करे सघूं था। जीअं सभिनी खां पहिरीं असां सब्जेक्ट, उन खां पोइ शुड, पोइ जेकॾहिं नाकार आहे त नॉट, ऐं लास्ट में वर्ब, उन खां पोइ वर्ब जो फर्स्ट फॉर्म ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। इन में फर्स्ट फॉर्म यूज़ थींदो आहे वर्ब जो। इहा असांजी फॉर्मेशन आहे शुड में जुमले खे इस्तेमालु करण जे लाइ सभिनी खां पहिरीं असां यूज़ कंदा आहियूं शुड खे नसीहत तौर। अगरि कंहिंखे नसीहत ॾियणी हुजे त उन में शुड जो कीअं इस्तेमालु कजे। जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं, असांखे कूड़ ॻाल्हाइणु न घुरिजे, तोखे कंहिंखे गारियूं ॾियणु न घुरिजे, इहे सभु नसीहतूं यूज़ कंदा आहियूं। हाणे उहे जुमिला असांखे जेके नसीहत तौरु असां शुड जो इस्तेमालु करे अंग्रेज़ी में बि चई सघूं था। उन जुमलनि खे अंग्रेज़ी में चवण जे लाइ तव्हांखे शुड जो इस्तेमालु सिखणो पवंदो। ऐं शुड जो इस्तेमालु सिखण जे लाइ मुंहिंजे हिन वीडियो खे तव्हां सुठे नमूने जेकॾहिं ॾिसंदा त शुड जो इस्तेमालु तव्हांखे अची वेंदो। उनजे सिखण जे लाइ अंग्रेज़ी में उनखे कीअं चवंदासीं, नसीहत। वी शुड नॉट टेल ए ली। असांखे कूड़ ॻाल्हाइणु न घुरिजे। इहा छा आहे, नसीहत में आहे त असांखे कूड़ ॻाल्हाइणु न घुरिजे। वी शुड नॉट टेल ए ली, इहो नाकार जुमिलो बि आहे ऐं उन में नसीहत में बि यूज़ थिए थो। ॿियो जेको असांजो शुड जो इस्तेमालु थिए थो दोस्तो, उहो थिए थो ज़रूरत में असां शुड खे कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, उहो असां ॾिसंदासीं। सिंधीअ में जीअं असां चवंदा आहियूं, तव्हांखे दवा वठणु घुरिजे। तूं बीमार आहीं, तव्हांखे दवा वठणु घुरिजे। असां ईअं चवंदा आहियूं, तोखे दवा वठणु घुरिजे, तूं बीमार थी वई दोस्त, तोखे दवा वठणु घुरिजे। इहो नसीहत कंहिंखे ॾियूं था, ज़रूरत आहे उनखे, सॉरी, या ज़रूरत आहे कंहिंजी दवा वठणु, बीमारी में ज़रूरत आहे कंहिंजी, त उनखे असां अंग्रेज़ी में कीअं चवंदासीं इहे जुमिला यूज़ करण लाइ। यू शुड टेक मेडिसिन नाउ। तव्हांखे दवा वठणु घुरिजे, इहा ज़रूरत आहे। टियों जेको कैटेगरी में यूज़ थिए थो शुड, जीअं असां सिंधीअ में चवंदा आहियूं, शाहूकार खे ग़रीब जी मदद करणु घुरिजे, या तोखे ग़रीब जी मदद करणु घुरिजे, या ग़रीब छोकिरी जी शादी करणु घुरिजे। इन में शुड जो असां इस्तेमालु कंदासीं। इन में असां शुड जो इस्तेमालु कीअं कंदासीं, उहो असां सिखंदासीं। उन जो द रिच शुड हेल्प द पुअर। द रिच शुड हेल्प द पुअर। शाहूकार खे ग़रीब जी मदद करणु घुरिजे। इहो असांखे शुड जो इस्तेमालु आहे। हाणे तव्हांखे इते यादि रखिणो आहे त टिनि कैटेगरियुनि में शुड जो इस्तेमालु कंदा आहियूं।
नंबर 1 नसियत, नंबर 2 ज़रूरत, नंबर 3 फ़र्ज़। अगर कंहिंखे नसियत ॾियणी हुजे त ॾेह में शुड जो इस्तेमालु कयो वेंदो। अगर कंहिंखे ज़रूरत तौरु अगर का शइ जुमिलो चवणो हुजे त उन में शुड जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। अगर कंहिंखे फ़र्ज़ तौरु किथे इस्तेमालु करणो हुजे उते शुड जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। दोस्तों, जेकर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कंदा ऐं दोस्तनि खे शेयर लाज़मी कंदा। छाजे करे असांजे सिंध में एजुकेशन तमामु घटि हुअण जे करे असांजा जेके छोकिरा हींअर लॉकडाउन जे करे घर वेही करे जेके एजुकेशन नथा पिराए सघनि उहे अंग्रेज़ी सिखी सघनि, उहे इन्हनि जुमलनि खे यूज़ करे सघनि, उनखे सम्झी सघनि। ऐं अहिड़ा जेके आउं डिस्क्रिप्शन में मॉडल वर्ब्स सिखण जे लाइ डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक ॾींदुसि, उनखे ॾिसी करे तव्हां जेके असांजा ॿिया जेके मॉडल वर्ब्स आहिनि उनखे सिखी बि सघंदा ऐं ॻाल्हाए बि सघंदा।